असुल अंग अखर ॿुधंदो त हैरान ऐं परेशान थी वेंदो, जंहिंमें चश्मा बैराज जे साॼे पासे वाज़ह नमूने चश्मा जहलम लिंक कैनाल में पाणीअ जो छोड़ नज़र ईंदो। हिन स्टिल में लिंक कैनाल पाणीअ सां भरियल आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त हिन लिंक कैनाल में फ़क़ति ऐं फ़क़ति बोड वारनि ॾींहंनि में ई छोड़ करणो आहे। वो पीर पगारा साहब का बात बोल चुका था कि मसले में पड़ते हैं तो पांव पकड़ते हैं। पर लिफ्ट मशीननि वसीले सिंध जो पाणी चोराए पके जूं हज़ारे लखे एकड़ ज़मीनूं आबाद कई वञनि थियूं। तसवर कयो त मंझंदि जी मानी तयारु हुजे, मानी हुजे 8 माण्हुनि जी ऐं खाइण वारा हुजनि 10 ॼणा। उन मां बि मानी विराईंदड़ 5 माण्हुनि खे मानी ॾे ऐं बाक़ी 5 ॼणनि खे मानी ॾियण बदिरां बचियल मानी राति जे वेले लाइ बचाए रखे त पोइ घणनि माण्हुनि जो पेट भरबो। ज़ाहिर आहे 5 ॼणनि जो पेट भरबो, 5 ॼणा रहंदा बुख ते। सो साॻी कार पंजाब असां सिंध वारनि सां कई आहे। असां सिंध वारा बुख ऐं उञ ते आहियूं। पंजाब पंहिंजो पेट भरे वरितो आहे ऐं राति जी मानी बि बचाए वरिती आहे, सा बि 100 सैकड़ो सिंध जे हिसे मां। सिंधंदड़ ही दुकार उन लालच ऐं फुरलुट जो ई नतीजो आहे। मतिलबु त पंजाब पंहिंजो पाणी पूरो पूरो खणे पियो ऐं सिंध जे हिसे मां गैर क़ानूनी केनाल्स ऐं डैम्स भरिजी रहिया आहिनि। पर हिन समूरी वार्ता ते केरु पुछण आखण वारो न आहे। सिंधंदड़ इन वार्ता खे घणा माण्हू चोरी करा ॾियनि था, सीना ज़ोरी करा ॾियनि था। तोड़े जो पीपी सरकार पारां ज़ाहिर कयल अंग अखर असुल अंगनि अखरनि खां घणो मुख़्तलिफ़ आहिनि। पर उन्हनि ई अंगनि अखरनि ते जेकॾहिं असां भाड़ियूं त सिंधंदड़ पाणी जी खोट 41 सैकड़ो ॿुधाई वञे थी ऐं पंजाब रुॻो 10 सैकड़ो खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सिंध में तकरीबन 41% पानी की शॉर्टेज है, मिल रहा है गुड्डू के ऊपर। वो तकरीबन 57,000 क्यूसेक है। 57,000 क्यूसेक है। भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? ना बात है। मतलब कुछ भी इफ्ता की तरफ से दिया जा रहा है, जो शॉर्टेज तकरीबन 10% बनती है। कुछ ज़रियनि जो चवणु आहे त पंजाब अंदरि सिर्फ़ु 4 सैकड़ो खोट आहे। पर तव्हांखे असुल अंग जेकॾहिं ॿुधायूं तव्हां खां छिरक निकिरी वेंदो। सिंध अंदरि हिन वक़्तु आज़ाद ज़रियनि मूजिबि पाणी जी खोट 57 सैकड़ो खां वधी वई आहे। सिंध में हिन वक़्तु ॾुकार जहिड़ी सूरत हाल आहे। दरिया में वारी उॾामी रही आहे। केनाल वाह शाखूं सुकी ठोठ थी विया आहिनि। एशिया जी सभ खां वॾी मंशूर ढंढ कंहिं ऋण पट जो ॾेख ॾेई रही आहे, जिते उन ढंढ में 24 फुट पाणी हुजणु घुरिजे, फ़क़ति 4 फुट पाणी बचियो आहे। हज़ारे मलाह लॾ पलाण करण ते मजबूर आहिनि ऐं उन्हनि खे को गस ॾेखारण वारो न आहे त उहे काॾे वञनि। न सरकार संदनि मदद करण लाइ तयारु आहे, न ई के समाजी तंज़ीमूं अॻिते आयूं आहिनि जो इन्हनि हज़ारे मलाहनि खे उन्हनि जे बचनि खे को ठिकाणो ॾिनो वञे। सिंध जो बचो बचो पाणीअ लाइ पुकारे रहियो आहे, पर हुकुमरान हिक ॿिए ख़िलाफ़ बयान ॾियण में मसरूफ़ आहिनि या ठला फोटो सेशन वारा एहतजाज कया वञनि था प्ले कार्ड खणी। वो पीर पगारा साहब का बात बोल चुका था कि मसले में पड़ते हैं तो पांव पकड़ते हैं, इसी मसले से निकलते हैं तो गला पकड़ देते हैं। हाणे हिन तरीक़े सां सिंध खे ई पाणी वठी ॾींदा। पर सवाल इहो आहे त हीअ भयानक सूरतहाल सिंध अंदरि छो पैदा थी? सिंध जो पाणी केॾांहुं वियो? छा सिंध अंदरि पाणी खोट कुदरती आहे या सिंध जो पाणी वॾे पैमाने ते चोरी थी रहियो आहे? छा सिंध जे पाणीअ ते धाड़ो लॻी रहियो आहे? ऐं हिन समूरी भयानक सूरतहाल में असीं ऐं असांजा हुकुमरान छा करे रहिया आहिनि ऐं असांखे छा करणु घुरिजे? हीअ वार्ता असुल में गुज़िरियल महीने खां शुरू थी, पर असांजा हुकुमरान इरसा में वेठल असांजा मेंबर्स मामले खां बिल्कुलु लातालुक चुप बणियल रहिया। गुज़िरियल महीने खां ई सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾियणु बंदि कयो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त पंजाब गुज़िरियल महीने खां ई गैर क़ानूनी केनाल्स में पाणी वहाइणु शुरू कयो, डैम्स भरणु शुरू कया। उहे डैम्स, उहे केनाल्स जिन खे फ़क़ति ऐं फ़क़ति बोड वारी सूरतहाल में पाणी फ़राहम करणो आहे, पर न हिन वक़्तु बोड आहे ऐं न ई वाधू पाणी आहे ऐं सिंध जे हिसे जो पाणी इन्हनि डैम्स ऐं गैर क़ानूनी केनाल्स में वञी रहियो आहे। तव्हां सिंध जे हिसे ते धाड़े जा असुल अंग अखर ॿुधंदो त हैरान ऐं परेशान थी वेंदो। असुल अंग अखर छा था ॿुधाइनि? पंजाब तरफ़ां गुज़िरियल महीने खां ई सिंध जे हिसे मां तरबेला ऐं मंगला डैम में पाणी जमा करणु शुरू कयो वियो। यादि रहे त इहो अमल सरासर गैर शरई, गैर क़ानूनी ऐं सिंध जे हिसे ते धाड़े जे मुतरादिफ़ आहे, छाकाणि त डैम्स ऐं चश्मा जहलम जहिड़नि केनाल्स खे फ़क़ति ऐं फ़क़ति बोड वारनि ॾींहंनि में ई भरिणो आहे। पर सिंध खे सुकाइण लाइ इहो अमल जारी रहियो। केरु पुछण वारो ई न हो। रगो डैम्स में पाणी छॾण सां बि संदुनि पेट न भरियो, हियांव न ठरियो। गैर क़ानूनी तौरु लिंक कैनाल्स खोले पाणी पंहिंजे पासे खणी विया, सिंध जो पाणी खणी विया।
पंजाब सिंध जे हिसे जो केतिरो पाणी खणी रहियो आहे, इहे अंग अखर बि छिरकाईंदड़ आहिनि। उन्हनि अंगनि अखरनि तरफ़ बि अचूं था, पर पहिरीं पाण सम्झूं त पंजाब सिंध जे हिसे जो पाणी किथां किथां खणे थो ऐं सिंधु दरियाह में सिंध जे पाणी जी रस्ता रोक किथे किथे थिए थी। हिन तस्वीर खे गौर सां ॾिसो। ही गूगल अर्थ तां वरितल चश्मा झेलम लिंक कैनाल जी ताज़ी तस्वीर आहे, जंहिंमें चश्मा बैराज जे साॼे पासे वाज़ह नमूने चश्मा झेलम लिंक कैनाल में पाणीअ जो छोड़ नज़र ईंदो। हिन स्टिल में लिंक कैनाल पाणीअ सां भरियल आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त हिन लिंक कैनाल में फ़क़ति ऐं फ़क़ति ॿोॾि वारनि ॾींहंनि में ई छोड़ करणो आहे, पर हिन वक़्तु ॿोॾि बि नाहे ऐं सिंध में सुकहिड़ो बि शदीद आहे, पर पोइ बि लिंक कैनाल में पाणी छोड़ कयो पियो वञे। सिंधु दरिया ते पंजाब में चश्मा बैराज बाद तौसा बैराज उहो मक़ाम आहे जिते सिंध जे पाणी जी काउंटिंग थींदी आहे। तौसा बैराज बाद असांजे पाणीअ सां कीअं हथ चुरान थिए थी, इहो किसो ॿुधो। तौसा बैराज खां पोइ गुड्डू बैराज ताईं कुल मुफ़ासिलो 250 किलोमीटर्स थिए थो। कुझु किलोमीटर्स छॾे बाक़ी समूरो इलाइक़ो पंजाब जी हद में आहे। तौसाबाद पंजाब जे ज़मींदारनि ऐं बासर माण्हुनि पारां न रुॻो कचे जूं ज़मीनूं आबाद कयूं वञनि थियूं, पर लिफ्ट मशीननि वसीले सिंध जो पाणी चोराए पके जूं हज़ारे लखे एकड़ ज़मीनूं आबाद कयूं वञनि थियूं। काथो लॻाए वञे थो त चोरी थींदड़ उन पाणी जो मिक़दार बि हज़ारे क्यूसिक्स आहे। कानून मूजिबि चश्मा बैराज ते 2,20,000 क्यूसिक पाणी छोड़ थिए ऐं तौसा बैराज जी डाउन स्ट्रीम मां सिंध जे हिसे लाइ जॾहिं 1,85,000 क्यूसिक पाणी छोड़ कयो वञे, तॾहिं सिंध खे पंहिंजे हिसे जो पूरो पाणी मिली सघंदो। फ़र्ज़ कजे त तौसा बैराज जी डाउन स्ट्रीम मां सिंध खे 1,85,000 क्यूसिक पाणी फ़राहम थिए ऐं रस्ते में 15,000 क्यूसिक पाणी चोरी थी वञे त गुड्डू बैराज ते 1,70,000 क्यूसिक पाणी पहुची सघे थो। पर उन जे उबतड़ हिन वक़्तु गुड्डू बैराज ते मस 90,000 क्यूसिक पाणी पहुची रहियो आहे, जॾहिं त सखर बैराज ते 1,20,000 क्यूसिक बदिरां फ़क़ति 60,000 जे लॻभॻि क्यूसिक पाणी पहुची रहियो आहे ऐं सखर बैराज जी पंहिंजी घुर्ज घटि में घटि 50,000 क्यूसिक आहे। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त कोटली बैराज खे केतिरो पाणी घुर्जे ऐं हिन वक़्तु केतिरो पहुची रहियो आहे, इहो ॿुधी तव्हां छिरकिजी वेंदव। सखर बैराज खां कोटली बैराज लाइ छोड़ थींदड़ पाणी 350 किलोमीटर जो डिघो मुफ़ासिलो तइ करे थो। रस्ते में दरिया जो विकिरो पेट ऐं ॿी वेस्टेज सबबि हाणे हालति इहा वञी बची आहे जो कोटली बैराज ते फ़क़ति ऐं फ़क़ति 10-11,000 क्यूसिक पाणी मस पहुची रहियो आहे। हेॾे वॾे बैराज जंहिंमां साल 2010 जी ॿोॾि जो 8,35,000 क्यूसिक पाणी गुज़रियो हो, जंहिंजे हिक कैनाल जी डिस्चार्ज 14,000 क्यूसिक खां वधीक आहे, उते फ़क़ति 10,000-11,000 क्यूसिक पाणी पहुची रहियो आहे ऐं डाउन स्ट्रीम जी हालति छा आहे, फ़क़ति 2 क्यूसिक, यानी डाउन स्ट्रीम में हिकु फुड़ो बि पाणी छोड़ न पियो थिए, जंहिंजे करे हैदराबाद समेत लाड़ वारनि ज़िलनि में पखी पखण ऐं चौपाए माल लाइ पाणी न आहे। पखी मरी रहिया आहिनि, हज़ारे मलाह बेरोज़गार थी विया आहिनि, त ॿिए पासे समुंड तेज़ीअ सां शहरनि खे ऐं ॻोठनि खे पाए रहियो आहे। ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। यकीन कयो त जॾहिं दरिया सिंध तारो तार वहंदो आहे न, हीअ दिलि बि असांजी वॾी थी वेंदी आहे, पर हीउ मंज़र ॾिसां पियो ऐं मुंहिंजी दिलि ते अलाए छा पियो गुज़रे। यकीन कयो माना ॾाढो तकलीफ़ दे हीअ ॾेख आहे मुंहिंजे लाइ, छो जो सिंधु दरिया असांजो साह आहे, सिंधु दरिया सां असांजो जियापो आहे। 7 करोड़ सिंधियुनि जी इहा लाइफ लाइन आहे। सिंधु दरिया सुकी वेंदो त पोइ बचंदो असां वटि छा, ऐं सुकी वियो आहे बसि ॿोॾि वारनि ॾींहंनि में पाणी छॾे थो वञे। असीं सिंधी माण्हू थोरो कुझु चवंदा, पोइ हमराहनि खे लॻे थी कावड़ भले लॻे, असां बुख मरंदासीं, असांजा बच्चा बुख मरंदा, सिंध सुकी वेंदी त पोइ केरु भले कावड़जे थो त कावड़जे, सिंधी माण्हू घटि न कंदा। आबपाशी माहिरनि मूजिबि हिन वक़्तु सिंध में पाणी खोट 57% खां वधीक आहे। जेकॾहिं सिंध में अधु खां वधीक पाणी न हुजे त पोइ केतिरी ज़रई ज़मीन मुतासिर थींदी, केतिरनि अरबनि खरबनि जो फ़सुलु तबाह थींदो। अचो त उन जो थुले लेखे जाइज़ो वठूं। सिंध जा 3 बैराज यानी गुड्डू, सखर ऐं कोटली गॾिजी 1,28,00,000 एकड़ ज़रई ज़मीन खे पाणी फ़राहम कनि था। गुड्डू बैराज ते लॻभॻि 22 खां 29 लख एकड़, सखर बैराज ते लॻभॻि 76 लख एकड़ ऐं कोटली बैराज ते लॻभॻि 30 लख एकड़ ज़मीन आबाद थिए थी। हाणे जॾहिं सिंध अंदरि 57% पाणी जी खोट आहे त अंदाज़ो लॻाए पियो वञे त 1,28,00,000 एकड़नि मां 70 लख एकड़ ते बीठल फ़सुल ज़रे घटि तबाह थी वेंदा, जंहिंजी पैदावारी मालियत अरबें रुपया थिए थी। पर इन समूरी सूरत हाल में असांजी सरकार साॻोरी छा पई करे, अचो त इन मायूसकुन सूरत हाल जो बि जाइज़ो वठूं। असां यानी मां ऐं अव्हां ऐं समूरा सिंधी हिन सूरत हाल खे थुले लेखे चिप सुबी बर्दाश्त करे रहिया आहियूं। सलाम आहे असांजे सब्र खे, सलाम आहे असांजे हौसले खे, जो सिंध में ॾुकार आहे ऐं असां थला बयान ॾियण में, थोरा घणा एहतजाज करण में पूरा आहियूं।
पर सवाल इहो थो पैदा थिए त सूरतहाल ईअं जारी रहंदी। सिंध खे हाणे पाणी न मिलंदो, इन सवाल जो जवाबु तव्हांखे मिलंदो हिन वीलाग जे आख़िर में। जेकॾहिं को एकड़ ॿेकड़ आबादगार क़ौमी कारकुन पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज करे थो त उन सच जे आवाज़ खे दॿाइण, हक़ घुरण खां रोकण लाइ पीपी जी सरकार सॻोरी मुर्गो मथनि केस दाख़िल करे खेनि हिसाइण जी कोशिशि करे थी, खेनि एहतजाज खां रोकण जी कोशिशि करे थी। ताज़ो ई सुजावल सामारो समेत मुख़्तलिफ़ जायुनि ते पाणी लाइ एहतजाज कंदड़ आबादगारनि ऐं क़ौमी कारकुननि मथां FIRs दाख़िल थियूं ऐं जमहूरियत जी दावेदार उन ई पार्टी जी सरकार तरफ़ां जंहिंजो नारो आहे अटो लटो ऐं अझो। अटो लटो ऐं अझो माण्हुनि खे केतिरो मिलियो, पर पाणी फ़िलहाल कोन पियो मिले ऐं उन सरकारी ॾाढ मुड़सीअ ते क़ौमी लीडरशिप कहिड़ो रदअमल ॾेखारियो। ही पीपुल्स पार्टी सिंध अंदरि पाणी खोट ख़िलाफ़ क़ौमी असेंबली में एहतजाज करे रही आहे, जंहिं जूं तस्वीरूं सिंध अंदरि असांखे सोशल मीडिया ते ॾेखारियूं वञनि थियूं। इहे तस्वीरूं सोशल मीडिया ते रखी सिंध वासियुनि खे तसली ॾियण जी कोशिशि कई वञे थी त अवां जिन माण्हुनि खे वोट ॾेई ऐवाननि ताईं पहुचायो आहे, उहे हिन ॾुकार वारी सूरतहाल खे अव्हांखे अकेलो न पिया छॾीनि। उहे तव्हां सां गॾु बीठल आहिनि, तव्हां लाइ एहतजाज करे रहिया आहिनि, तव्हां लाइ मज़म्मतूं करे रहिया आहिनि एयर कंडीशन हालनि में। पर जेकॾहिं तव्हां एहतजाज कयो त तव्हांजे मथां केस दाख़िल थींदो, तव्हांखे गिरफ़्तार कयो वेंदो, तव्हांजे मथां तशदुद कयो वेंदो। तंहिंजे करे माठ करे घरनि में वेठा हुजो, असीं प्ले कार्ड्स खणी ऐवाननि में एहतजाज करे रहिया आहियूं। हाणे हिन तरीक़े सां सिंध वासियुनि खे ई पाणी वठी ॾींदा। पर भाऊ मोला बख़्श, जेसिताईं असांखे ख़बर आहे त पीपुल्स पार्टी जी हिमायत सां ई त हीअ वफ़ाक़ी सरकार ठही हुई। पीपुल्स पार्टी जो ई त मुल्क जो सदर आहे ऐं सिंध में बि पीपुल्स पार्टी जी सरकार आहे, त पोइ भाऊ मोला बख़्श हिन पार्टी वटि, हिन सरकार वटि रगो प्ले कार्ड्स खणी एहतजाज करण खां सवाइ सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾियण लाइ ॿियो को तरीक़ो न आहे। वरी बि जस हुजे PTI सां तालुक़ रखंदड़ हिकु पंजाबी मेंबर खे, जंहिं क़ौमी असेंबली में सिंध अंदरि पाणी जी खोट वारे मसइले ख़िलाफ़ ज़ोरदार नमूने ॻाल्हायो। ख़बर त पए त पाणी वञे किथे थो, केरु ज़िम्मेदार आहे। सिंध में हुकूमत पाकिस्तान पीपल पार्टी जी आहे, ॿिए कंहिंजी कोन्हे। पाकिस्तान पीपल पार्टी जेका हू पंहिंजे पाणी खे छो कोन थी संभाले सघे। दोस्तो, छा तव्हां नथा सम्झो त हीउ मसइलो तमामु घणो अॻिते निकिरी चुको आहे। सिंध में ॾुकार, सिंध में सूकड़े ख़िलाफ़ ही ठलियूं बयानबाज़ियूं, ही ठलियूं मज़म्मतूं, थोरा घणा एहतजाज कंहिं कम जा न आहिनि। त पोइ सिंध वासियुनि खे छा करणु घुरिजे, पंहिंजे कमेंट्स में असांखे ज़रूरु ॿुधाइजो। हाणे अचूं था उन सवाल जे जवाब तरफ़ त छा सिंध वासी पंहिंजे हिसे जो पाणी वठी सघनि था? बिल्कुलु वठी सघनि था। जेकॾहिं सिंध वासी मुड़सी करे वॾी ज़ोरावरी बावजूदि तकरारी केनाल्स खे ख़तमु कराए सघनि था, त पोइ पंहिंजे हिसे जो पाणी बि बिल्कुलु वठी सघनि था। पर सवाल इहो आहे त सिंध वासियुनि खे इन ज़ोरदार नमूने तहरुक में आणींदो केरु? हिन दफ़े केरु अॻिते ईंदो ऐं कंहिंखे अॻिते अचणु घुरिजे? कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। तव्हां जेकॾहिं सिंध जे हिसे जे पाणीअ लाइ आवाज़ खे सघारो बणाइणु चाहियो था, त पोइ हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं सिंध जो ई आवाज़ गलीअ गलीअ में गूंजे, ऐवाननि ताईं पहुचे। वॾी महिरबानी, माशा अल्लाह।